धरती अल्लाह जे वलियन सां भरल आहे। वॾा वॾा औलिया किराम थी गुज़रिया पर कंहिंजो उर्स मुबारक रजबुल मुरज्जब ते थींदो आहे। हज़रत पीर मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जो, हज़रत बाबा फरीद जो उर्स थींदो आहे। मुहर्रम जे तारीख़नि में थींदो आहे। हज़रत पीर महर अली शाह जो उर्स थींदो आहे। 29 सफ़र ते थींदो आहे। पर गौसे आज़म वो शान वारो वली आहे जंहिंजो उर्स हर महीने में थींदो आहे, हर घर में थींदो आहे। पूरे रूए ज़मीन में गौसे आज़म जो उर्स मनाइण वारा हूंदा आहिनि, यारी बल्हाइण वारा हूंदा आहिनि, पारी बल्हाइण वारा हूंदा आहिनि। गौसे आज़म अल्लाह एॾो शान अता फरमायो जो पाण फरमायूं कदमी हाज़िही अला रक़बत कुल वलिय्यिल्लाह, मुंहिंजो कदम तमाम औलिया अल्लाह जे गर्दन जे नारे पीर दम दस्तगी, नारे पीर दम दस्तगी, भेज दस्तगी नारो ना भेज दम दस्तगी। अजीजो दोस्तों प्यारा भाईरो, हजरत सैयदना व मुर्शिदना हुजूर गौसे आज़म पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी जरा पंहिंजे वालिदा पंहिंजे मां जे पेट में आया तो गौसे आज़म जी अम्मा जो नालो आ फातिमा। गौसे आज़म जी अम्मा जो नालो छा है? फातिमा। गौसे आज़म जी फुफी जो नालो वा आयशा। हजरत गौसे आज़म जे पी जो नालो हजरत मूसा जंगी दोस्त हजरत गौसे आज़म जे नाने जो नालो वा हजरत अब्दुल्लाह सोमई रहमतुल्लाह अलैह। गौसे आज़म जो पी एडो नेका जो हिकड़े सेब खाइण जे करे गौसे आज़म जे वालिद मुबारक 18 साल बाग में खिदमत कई आ। 18 साल उन जे कफारे अदा करण ले ड्यूटी ॾिनी आ, गुलामी ॾिनी आ। गौसे आज़म जी वालिदा मुबारक हुआ, वालिदा मुबारक आ जो गौसे आज़म जी अम्मा सजी जिंदगी कर पंहिंजे नज़र सां गैर मुहर्रम मर्द के न ॾिठो, करे उन जी निगाह गैर मुहर्रम मर्द ते न पईया। पाकीज़ा औरत शान वारी औरत, मर्तबे वारी औरत। तो जेके एड़ियूं शान मर्तबे वारियूं मायूं हूंदियूं आहिनि, एड़ा पीने हूंदा आहिनि, पोइ उन्हनि जे हंज में गौसे आज़म जहिड़ा बच्चा विलादत कंदा आहिनि। गौसे आज़म पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी पाण वालिदा जे पेट बेहन तो हजरत फातिमा के मदीने वारे साईं दीदार करायो ऐं मुबारकबाद पेश कई। कंखे बचड़ो ईंदो आ चौधरी मुबारक ॾींदो आ, कंखे बचड़ो जमंदो आ हुन जे बिरादरी वारा मुबारक ॾींदा आहिनि, कंखे बचड़ो ईंदो आ गौस मुबारक ॾींदा आहिनि, अब्दाल मुबारक ॾींदा आहिनि, कुतुब मुबारक ॾींदा आहिनि। पर गौसे आज़म जी अम्मा जो वो शान मुबारक आ जंहिंखे मुबारक ॾियण वारो को आम माण्हू न आहे बल्कि मदीने वारो साईं मुबारक ॾियण पाण फरमायो है फातिमा मुबारक हो जाई तुझे पेट में जो बचड़ो वा वो असा जो भी दोस्त आ रब जो भी दोस्त। गौसे आज़म पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी जी विलादत मासादत जिलान जे शहर में रोलो पैजी वियो मुसलमानन में रोलो पैजी के पा चमन ताज रमजान जो रोजो आहे के पा चमन ताज रमजान जो रोजो ना जो अज त जदीद मीडिया है असा मालूमात वठण लाइ मीडिया ते वञी वेहंदा आहियूं, रोयत हलाल कमेटी में निगाहूं हूंदियूं आहिनि, पर मीडिया जो दौर न हो, रेडियो जो दौर न हो। मुसलमानन में रोलो पैजी के पा चमन ताज रमजान मुबारक जो चंड बीही वियो आ, के पा चमन रमजान जो चंड न बीठो आ, इन्हनि में रोलो पैजी वियो आ। पाण में सलाह कयूं हाणे छा कयो, सभिनी मशवरो कयो आ हलऊं था सैयदन जी हवेली ते चओ सुभान अल्लाह।
हलूं था सैयदन जी हवेली ते उतां ख़बर पइजी वेंदी रमज़ान जो चंड ॾिठो वा या न ॾिठो वा। सभई हुज़ूर गौसे आज़म जे अम्मा जे दरवाज़े ते आया, दरवाज़ो खड़कायो, अम्मा पुछो वा केर दरवाज़े ते आया हो कि असां में रोलो पइजी वियो वा, के था चवन रमज़ान जो चंड बीठो वा, के था चवन रमज़ान जो चंड न ॾिठो वा। असीं तव्हां जे दरबार में सवाली बणजी आया हूं, मेहरबानी करे असांजी रहनुमाई फरमायो त रमज़ान जो चंड ॾिठो वा या न ॾिठो वा। गौसे आज़म जी अम्मा फरमायो वा अज रमज़ान जो चंड बीही वियो। अम्मा तोखे ख़बर पई रमज़ान जो चंड बीठो वा के सुबह का वठी मुझे अब्दुल कादर बचड़े जेको सहरी जे टाइम खीर पीतो वा, वरी खीर न पीतो थस, खीर अॻियां करा थी खीर वापस तो करे छॾे। मालूम छो वा त मुंहिंजो पुट रोज़े सां गौसे आज़म जमदे ई जाम हुयो, जमदे ई जाम।